वॾेरे पंहिंजी पनी लाइ हमरा पंहिंजो मारे विधो आहे। इहो छा पियो चई महमद? वॾेरे ऐं पंहिंजे हमरा खे मारे छॾियो? हुन पनी जे लालच में अची असांजे हमरा खे मारे विधो आहे। महमद अगरि जे इहा ॻाल्हि आहे त पोइ वॾेरे जो मौत असांजे हथ में लिखियलु आहे। वॾेरे जो ज़ुल्म आख़िर केसि ताईं बर्दाश्त करंदी? हाणे प्लान ज़रूरु कर। हा महमद, प्लान कॾहिं पुराणो न थींदो आहे ऐं हाणे वॾेरे खां प्लान वठंदे देरि न कंदासीं। हल महमद। अरे मुंहिंजो रत टसी रहियो आहे, मूंखे इजाज़त ॾे त मां हुननि खे ख़तमु करे छॾियां। जे इहा ॻाल्हि आहे त तोखे फुल इजाज़त आहे। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई वॾेरा। हाणे वञी प्लान कर। वॾेरे असां ते हमिलो करायो ऐं वॾेरे जा माण्हू असांजे पोयां हथ इन वॾेरे जे करे हा भले भले आयो अचो। ॿियो ख़बर छा ख़बर खणी आया आहियो? सरदार बदकिस्मती था निशानो घुसे सरदार। निशानो घुसियो छा मतिलब? सरदार बस निशानो ॿिनि इंचनि जो फ़र्क़ु हो सरदार। तव्हां हिन भेरे वरी बि ईअं कयो आहे। तव्हां हमेशह तव्हांजो निशानो घुसंदो आहे। तव्हांखे ॿ जीतड़ा बि कोन मिली सघिया। हाणे तूं ख़बर ॾे वॾो तुंहिंजो रत पेट कयो। सरदार हिकिड़ो चांस अञा मूंखे ज़रूरु ॾिजो तव्हां। ऐं तुंहिंजो त निशानो घुसंदो ई कोन्हे। हींअर कीअं घुसी वियो? मूंखे का ख़बर कान खपे। मूंखे हुननि ॿिन्हिनि जी मौत खपे, ॿियो कुझु न खपे। हलो जल्दी। आख़िरकार वॾे डप खां केसि ताईं लिखंदा रहंदो? आख़िरकार कानून जो सहारो वठणो पवंदो। वॾा मूंखे यकीन आहे कानून पंहिंजो सहारो ज़रूरु ॾींदो। कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करी? उन कानून जी जेको कानून ज़मीनूं ग़रीबनि खां फुरे वॾेरनि खे ॾींदो आहे, या उन कानून जी ॻाल्हि थो करी जेको वॾेरनि जे मडीअ में विकामंदो रहे थो? कानून में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पाण खे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। सुभाणे तव्हांखे वॾेरे वञी घुरायो आहे। ख़बर वॾेरा कीअं घुरायो? ही ॿ छोरा मोहम्मद रफ़ीक मुंहिंजे त नक में दम करे छॾियो अथनि। मुंहिंजा 3 माण्हू मारे छॾिया अथनि। एसपी हुननि खे जल्द में जल्द गिरफ़्तार करे ऐं कानूनी सज़ा ॾियारो हुनखे। जेकॾहिं हिन ॻाल्हि में का बि हक़ीक़त आहे वॾेरा, इहे 2 छोकिरा बची नथा सघनि छो त कानून जा हथ तमामु ढिघा। तव्हां जहिड़े ईमानदार अफ़सरनि ते असां ॼणनि खे वॾो फ़ख़्रु हूंदो आहे। बसि तव्हां फ़िक्रु न करियो वॾेरा, कि तव्हांजो कमु जल्द थी वेंदो। हा चया ॿिए ख़बर छा ख़बर आहे जॾा? ख़ैर कोन्हे। वॾेरे तव्हांजा ई माण्हू माराए तव्हांखे तव्हांजो हिते रहण जो ख़तरे खां ख़ाली न आहे। हा चाचा, हाणे वॾेरे जे ज़ुल्म जो जवाबु मुंहुं तोड़ ॾींदासीं। वन मुकाबले की खबर वठी वन शाबाश वन 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 जल्दी।
वाह छोकरा ते खबर छोकरा है ते को मोहम्मद रफीक कौन है छोकरा ते एसपी मुझो पीछे करने की कोशिश न कजा तो साबित कर दे खारियो वाकई तुझे पूरा तस्की में आए अजय वट नहीं पकड़ शाबाश मुझा सिपाही वाह अज तो साबित कर दे खारियो वाकई तुझे जो गोरता तस्की रहो है तेरा आखिरकार तू किए न टेस्ट कंदो ता जो टुकुर जो खाधल है तू पंजे नापाक इरादन में कदे भी कामयाब कोन थने होदे ना बस कर रहा हूं तेरा छोकरा ज़बान कटे पुतन के दिशो नहीं तो जो हुकुम मुझे हकीम ते वडेरा हींअर मूंखे ख़बर आहे अबू जो किथे आहे ॾाढी मस्ती आहे छोरा तोखे अॼु या तुंहिंजी मस्ती आऊं ख़तम करे छॾींदुसि बुज़दिल हिकु दफ़ा मुंहिंजो हथ त खोले ॾिस तोखे ॾींहुं तारा न ॾेखारे त मुंहिंजो नालो मोहम्मद न आहे तारा त तोखे मां ॾेखारींदुसि मुझे भेजी आयो मां हिन नंढड़े खे खत्म कर खत्म चुप तो करे कुछ ना कर आप अपने हथियार फिटा दो क्या
खबरदार खानो हथियार फिटो कर शराफत में छोकरे के मुझे हवाले कर तो के इते मारे सगूं था पर असां बेगुनाह के कोन मारींदा आहियूं बेगुनाह हाँ एसपी वडेरे असां जई माण्हू मराए ऐं असां ते ई उहो केस लॻाए छॾियो आहे इन जे करे असां पढ़ियल लिखियल जे हथ में कलम न पर ही बंदूक आहे बंदूक जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ गुनाहगार मूंखां कॾहिं बि बची नथो सघे पंहिंजा साथी सभु मार दिया भई त भॼो हलिया वडा वडा ठीक नहीं हाँ मोहम्मद मां बिल्कुल ठीक है हाँ एसपी जीअं त हिन वक़्तु असीं कानून जे नज़र में मुजरिम आहियूं ये करे असां पंहिंजी पाण खे कानून जे हवाले करणा आहियूं असां वॾेरे जे ज़ुल्म खे हमेशह हमेशह जे लाइ ख़तमु करे ऐं उन ई जे करे असां असांखे कानून ते पूरो पूरो भरोसो आहे कि असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो मां पंहिंजे पाण खे कानून जे हवाले करे सचाई जो सबूत ॾिनो आहे ऐं आउं कोशिशि कंदुसि तव्हांखे इंसाफ़ मिले ऐं हा कानून खे आउं अपील कंदुसि त तव्हांखे जल्द में जल्द रिहाई मिले